अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दी मिठवर बाबा आला मोनू कलाम वाक़ खूब चयो आहे। मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जो मैसूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। वाक़ खूब चयो आहे। मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मैसूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। हर कंहिंजो मौज़ू जुदा आहे ऐं मज़ो जुदा आहे। तफ़रीह जे दुनिया में सांग रचाइण, नाटक, मडलियूं, थिएटर ऐं फिल्मूं केॾो बि चाहे पर पंहिंजे माज़ीअ खां दूर नथो रही सघे। हर कंहिंजो मौज़ू जुदा आहे ऐं मज़ो जुदा आहे। तफ़रीह जे दुनिया में सांग रचाइण, नाटक, मडलियूं, थिएटर ऐं फिल्मूं केॾो बि चाहे पर पंहिंजे माज़ीअ खां दूर नथो रही सघे। इहे शामूं हवा में राति जी राणीअ जी महक, ख़ूबसूरत ॾींहं जो ज़ाद, ॾींहुं राति जिते हर तरफ़ मुर्कूं ई मुर्कूं महकंदड़ रहनि, टमटार ॾिया सितारनि जा मज़े आसमान। वाक़ खूब चयो आहे। मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मैसूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। हिकु ॿियनि खां बेनियाज़ ॾके वरी टे ॾिन अखियुनि सां इशारनि जे आवाज़ में ॻाल्हाईंदड़। हिकु ॿियनि खां बेनियाज़ ॾके वरी टे ॾिन अखियुनि सां इशारनि जे आवाज़ में ॻाल्हाईंदड़। सचपच मिलण लाइ दिलि बेक़रार रहंदी हुई। उन्हनि जा किस्सा बयानु करण उन्हनि। वाक़ खूब चयो आहे। मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मैसूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। फ़राग़ दिलि ऐं इज़त वारो बर्ताव, हराम ख़वाहिश खे रोकणु रोकियाई। संदनि सोबत में इल्म वारा शाइक़ शामिल हुआ। हिकु निहायत तवंगर दिलि जो मालिक। फ़राग़ दिलि ऐं इज़त वारो बर्ताव, हराम ख़वाहिश जे हराम ख़वाहिश खे रोकियाई। संदनि सोबत में इल्म वारा शाइक़ शामिल हुआ। हिकु निहायत तवंगर दिलि जो मालिक। हिकु सुठे इंसान वारियूं ख़ूबियूं ऐं तमामु घणियूं वटि निहायत ख़ुशि मिज़ाज ख़ुशि दिलि इंसान आहिनि। वाक़ खूब चयो आहे। मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मैसूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। संदनि लफ़्ज़ मोती उन्हनि मोतनि मां हिकु मोती ख़ुदि ब ख़ुदि पंहिंजो दास्तान ॿुधाए थो। संदनि लफ़्ज़ मोती उन्हनि मोतनि मां हिकु मोती ख़ुदि ब ख़ुदि पंहिंजो दास्तान ॿुधाए थो।
हुन जे कलाम में लिकल फितरत जे हुस्न खे संदसि पूरी जमालियात सां वाज़िह करणु, उन में पोशीदा हुस्न जा मुख़्तलिफ़ गोशा खुली नज़र अची सघनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मोन सोन फ़ज़ाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मासूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि। हिकु रोशन ख़्याल फ़राग़ दिलि ऐं मुताले जो बेइंतिहा शौक़ु रखणु वारो हिकु ॾाट धणी जिन सां मिली। हिकु रोशन ख़्याल फ़राग़ दिलि ऐं मुताले जो बेइंतिहा शौक़ु रखण वारो हिकु ॾाट धणी जिन सां मिली हमेशा ख़ुशीअ जो अहसासु थींदो हो। का बि तब्दीली न आई संदसि उथण वेहण ॻाल्हि ॿोल ऐं रिहाइश जे तौर तरीक़नि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मोन सोन हवाउनि जियां माज़ीअ जो हर पल ककरनि जियां मथां उॾामंदड़ उन्हनि जे अलबेलनि बूंदुनि जूं मासूम कटकटाऊं दिलि रूह ते अजीब सरशारीअ जी कैफ़ियत तारी करे उठियूं छॾीनि।